ही सरमत जूं यादगार डायरियूं, किताब, कपड़ा, संदसि याद जा अहिड़ा अक्स आहिनि जिन खे लुड़कनि खां सवाइ ॿी भला कहिड़ी भेटा ॾेई सघिजे थी। सरमत जे अङण ते पहिरियों गुल टिड़ियो। हा, संदसि न्याणी मारिया, जंहिं लाइ सरमत जी तमन्ना हुई त मुंहिंजी न्याणी मारिया हाफ़िज़ क़ुरान थिए। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह मारिया हाफ़िज़ क़ुरान आहे। ऐं मारिया जी ख़्वाहिश आहे त आउं आलिम दीन थियां। सरमत जे विछोड़े खां पोइ 3 ॾींहं खेसि पुट ॼाओ, अज़ीज़ुर रहमान। हू अॼु बि पंहिंजे बाबा खे सारींदे चए थो, असां पंहिंजे अबू खे इलाही मिस कंदा आहियूं ऐं हमेशह हुन जी मग़फ़िरत जी दुआ कंदा आहियूं। समझ नंढड़नि जी सार लहजो पिया मूंखां पोइ है, सार लहजो पिया मूंखां पोइ। मुंहिंजे मासूम बचड़नि जी है, मुंहिंजे मासूम बचड़नि जी सार लहजो पिया मूंखां पोइ है, सार लहजो सुर जी आग लॻाए वेंदड़ सरमद ॼण मालिक वटां पंहिंजो भाग लिखाए खणी आयो हो। हू वॾो बख़्त वारो हो जंहिं पंहिंजे पोयां पंहिंजनि सां गॾु लखें सोगवार दिलियूं छॾे वियो। सरमद सिंधी 27 डिसंबर 1996 जी अहिड़ी अभागी सुबुह जो असां खां जुदा थी वियो। अहिड़ी मुंद में जा वणजारनि जे वरी अचण जी मुंद आहे। हू दोस्तो वियो ॼण सोझरो वियो आहे। हू दोस्तो वियो ॼण सोझरो वियो आहे। बेलोस चाहतुनि जो को काफ़िलो वियो आहे। पंहिंजो शहर असां लाइ थी ओपरो वियो आहे। पंहिंजो शहर असां लाइ थी ओपरो वियो आहे। सरमद पंहिंजे बाबा साईं हयात अली मुग़ल जे पेरनि वटि मदफन आहे। जो क़ौम उजारे वो जींदो रहंदो, जो क़ौम उजारे वो जींदो रहंदो, जो आम उजारे वो जींदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे वो जींदो रहंदो, जो सिंध संवारे वो जींदो रहंदो। सरमद जूं सदाऊं अॼु बि सिंध जे हवाउनि में सदा हयात आहिनि। तोणे जो हू अहिड़ी मौसम में असां खां विछड़ी वियो जॾहिं पंछण रुत में वणनि जा हथ बि ख़ाली हुआ। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बेको, घणनि खे असां
पत्थर जो